तालीम हिकु अहिड़ो हथियार आहे जंहिंसां इंसान दुनिया बदिलाए सघे थो। छा इल्मो शऊर सिर्फ़ किताबनि में आहे? इल्म आख़िर आहे छा? मां हमा जी मेज़बान शाज़िया करीम। Let's learn together. Let's work together. Let's grow together. हिन प्रोग्राम जो मक़सदु आहे तालीम ते हिकु नए अंदाज़ सां ॻाल्हाइणु। असांजा वालिदैन छा था चाहिनि, असांजा स्टूडेंट्स छा था चाहिनि, असांजा टीचर्स छा था चाहिनि। अचो त पंहिंजे मुस्तक़बिल जे विसंदड़ ॾींहं खे गॾिजी ॿारियूं। प्रोग्राम टुगेदर वी कैन सिर्फ़ ऐं सिर्फ़ धरती टीवी ते।